घर में एक छोकरी रांद खेडी रही हुई तॾहिं हुनजी मां हुनखे चयो राधा ओ राधा कीॾां पई घुमे जल्दी अच स्कूल ते वञण जो वक़्तु थी रहियो आहे राधा घर अचे थी ऐं स्कूल जी तयारीअ में लॻी वञे थी ऐं दरवाजे ते ठक ठक जो आवाज़ थिए थो इहो ॿुधी करे राधा डुकंदी वञे थी ऐं दरवाजो खोले ॾिसे थी त महिमान आया आहिनि पंहिंजी माउ खे सॾु करे थी मम्मी ॾिस जल्दी अच असांजे हिते महिमान आया आहिनि उनजी माउ दरवाजे वटि अचे थी ऐं ॾिसे थी त टे बुज़ुर्ग आया आहिनि इन्हनि टिनी बुज़ुर्गनि जे चहिरे ते अजीब चमक हुई ऐं अखियुनि में तेज हो इहो ॾिसी करे कमला चए थी अचो अचो भली करे आया त हिकु बुज़ुर्ग चए थो भई कि असां घर जे अंदरि न ईंदासीं तव्हां घर जे वॾे खे सॾु कयो कमला चए थी हे त कम ते विया आहिनि शाम जे वक़्तु मोड़ंदा त ॿियो बुज़ुर्ग चए थो ठीकु आहे मां होॾे असां टई ॼणा होॾे ॿर जे वण हेठां विहूं था शाम आशा थियनि था घर जो वॾो परशुराम घर अचे थो खेनि कमला हुनखे सॼी सरबस्ती ॻाल्हि ॿुधाए थी तॾहिं वो चवण लगे तो परशुराम तमन तू उन्हनि टिनी बुज़ुर्गनि खे घर वठी अच कमला वञे थी उन्हनि टिनी बुज़ुर्गनि खे घर वठी अचण जे लाइ चवे थी उन्हनि मां टियों बुज़ुर्ग चए थो असां टई ॼणा त हरगिज़ न हलंदासीं पहिरों बुज़ुर्ग अथई मुल्कियत ॿियों अथई कामयाबी ऐं टियों आहे प्यार वञ तूं पंहिंजे घर जे वॾे खां पुछियसि भाई असां टिनी मां कंहिंखे वठी अचणु चाहींदो त चए उहा कमला घर वञे थी पंहिंजे घोट खे सॼी ॻाल्हि ॿुधाए थी त हुन घोट चए थो अरे वाह मां त कामयाबीअ वारे बुज़ुर्ग खे घर वठी अचणु चाहियां थो असांजे घर में कामयाबी ईंदी त हर तरफ़ नामूस थींदो इन करे वञ तकिड़ो कामयाबीअ वारे बुज़ुर्ग खे वठी अच त उनजी ज़ाल कमला चए थी न ही त छा पिया चओ अॼु जो ज़मानो त पैसे जो आहे इन करे मां मिल्कियत वारे बुज़ुर्ग खे घर वठी अचणु चाहियां थी त उन घोट परशुराम चए थो ठीकु आहे मां वञी करे वठी थो अचां त एतिरे में उन्हनि जी धीअ नंढी धीअ राधा चए थी न बाबा न मां त मुल्कियत ऐं कामयाबीअ वारे खां सुठो त प्यार आहे हिन करे मां प्यार वारे बुज़ुर्ग खे घर वठी अचणु चाहियां थी तॾहिं उनजो घोट परशुराम चए थो ठीकु आहे असांजी धीअ सही थी चए प्यार में ई शक्ति आहे इन करे मां प्यार वारे बुज़ुर्ग खे घर वठी अचणु चाहियां थी तॾहिं चए थो भई कि उनजी ज़ाल चए थी ठीकु आहे असांजे घर में प्यार ईंदो ख़ुशहाली ईंदी इन करे मां बि प्यार वारे बुज़ुर्ग खे घर वठी अचणु चाहियां थी वञे हुन घोट वञे थो परशुराम ॿर जे हेठां वेठल मां चए थो भई कि मां ऐं मुंहिंजे घर जे भातियुनि इहो फ़ैसिलो कयो आहे त असां प्यार वारे बुज़ुर्ग खे घर वठी अचणु चाहियूं था त प्यार वारो बुज़ुर्ग हलण लाइ तयारु थी रहियो हो त उन पुठियां कामयाबी ऐं मुल्कियत वारो बुज़ुर्ग बि अचे थो इहो ॾिसी करे परशुराम हैरत में थो पइजी वञे त टियों बुज़ुर्ग चए थो तव्हां अजीब में न वञो जिते मां वेंदो आहियां इहे मुंहिंजा साथी पुठियां ज़रूरु ईंदा आहिनि थैंक यू